रसूलिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना अरज़ना अल-अमानता अला समावाति वल अर्ज़ि वल जिबालि फ़अबैना अन यहमिलनहा व अशफ़क़न मिनहा व हमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, 1990 खां वठी मूं जलसन में वाइज़ कया आहिनि। तव्हांजे इलाइक़े में बि घणो ईंदो हुउसि, पर जलसन खां बाग़ी थी माठड़ी करे वञी घर वेही रहियासीं। जलसन में न आहे वञणो, पर वरी किन दोस्तनि जी मिनत मेड़ सां आयासीं त हशर उहो साॻियो अॼु नज़र आयो जेको 25 साल अॻे हो। न घटिताई आहे घोट में, न का कमी आहे कुंवार में। जलसन में वाइज़ करण वारा 95% माण्हू जाहिल, 95% वाइज़ करण वारा जाहिल। जेको वाइज़ वेठो स्टेज ते करे हुनखे हदीस लिखी ॾे अरबी जी बिना ज़ेरनि ज़बरनि जे, चओ हीअ हदीस पढ़ी वठो। स्टेज ते वेही रुगो हणंदा कूड़। हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अबू जहल जो मुनाज़रो थियो मके में। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू जहल खे शिकस्त ॾिनी। 1,20,000 माण्हू मुस्लमान थिया। हाणे 1,20,000 माण्हू मके में मुस्लमान थिया हिजरत खां अॻु में। हिजरत करण वक़्तु 200 साहब हुआ। उहे 1,20,000 हिजरत करण खां अॻु में हड़ मरी विया। सॼी ज़िंदगी रसूल दीन जी दावत ॾिनी, पछाड़ीअ में 1,20,000 साहबा थिया। ही चवे थो त अञा अबू जहल जीअरो मके में 1,20,000 थी विया। एॾो कूड़। माण्हू हवा में वेठी आहे, ज़ुबान हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम 2400 कुत्ता पालिया। हाणे मौली वाइज़ पियो करे 2400 कुत्ता हज़रत इब्राहिम पालिया हुआ। बोल पटको बचो कुर्सी ते चढ़ो, वाइज़ वेठो करे आवाज़ ॾे। मौली वॻा पुछे 2400 कुत्ता हिकिड़े नबी पालिया, छा ते कई कुतनि खां? एॾो कूड़ नबी थिए। हिकिड़ो मौली वाइज़ वेठो करे कि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो अनु खुटी वियो। पोइ सोचे सोचे फ़ैसिलो कई त वञा थो निमरूद ॾे अनु वठणु। बोरी पुठंदे रखी हाणे वञे पियो निमरूद ॾांहुं अनु वठणु। हज़रत इब्राहिम वञे पियो निमरूद खां अनु वठणु। हज़रत इब्राहिम अनु खुटी वियो, तो अलाह साईं खां अनु कोन घुरई, वियो पियो निमरूद खां अनु वठणु। माण्हू वेठा असांजो उस्ताद साईं कासिम साहिबु वेठो, मूंखे चई मौली साहिब मुंहिंजो साईं की हीउ जेको मौली वाइदो थो करे, हीउ वॾो मां जो हेड़ो आहे, इन कंजर खे वञी लाहे रुगो नबियुनि ते कूड़ वेठो हणे। दौर इहो लॻो पियो। 8 प्रोग्राम मां जा 9 बजे मां हिकिड़ी जाइ ते वाइज़ कंदुसि, 11 बजे मां गौसपुर में कंदुसि, 1 बजे मां रते दरे में कंदुसि, 3 बजे मां शहदादकोट में कंदुसि, राति जो मगरिब खां पोइ मुंहिंजो झलमुंशी में प्रोग्राम आहे, इशा खां पोइ मुंहिंजो कंबर में प्रोग्राम। भला दीन दहे थो छा? याजूज माजूज निकितो आहे जो सॼो दीन जो बार तोते थी किरियो आहे, जो तूं अॼो के ॾींहं में 23 साल वारो दीन क़ौम खे थो पुॼाई। जेको अचे थो त मां तकिड़ो आहियां, मुंहिंजा 10 प्रोग्राम ॿिया आहिनि, मूंखे वारो ॾिनो त मां वञा थो। वांदो हिकिड़ो आऊं ई आलिम आहियो कि पंहिंजी यार मक़ाम सुञाणो। जलसे करण वारनि खे मत मां कढी छॾीनि, वीचारा परेशान। मां तकिड़ो आहियां, मां वञा थो। 100 लाड़ जा मौलवी मिलायो त बि हितां जे हिकिड़े मौलवीअ खे 80 कोन पुॼंदासीं। असांखां ज़ोर महिमान खास आहे, हीअं फलाणो कुझु कोन्हे को, 2-4 किताब पढ़िया।
मालूमात असांजी महदूद आहे, जेके किताब कोन पढ़िया आहिनि असां सां ला महदूद। जहिड़ी बीमारी हूंदी अहिड़ो इलाज थींदो। मथे में सूर आहे, पेट जे सूर जो इलाज कोन थींदो। चवे तो नमाज जलसन में कोन पढ़ी वेंदी आहे त पोइ इस्लाम कीअं ईंदो? तव्हां ज़ोर नमाज कोन पढ़ी था जलसन? पढ़ी अल्हम्दुलिल्लाह, नमाज पढ़ी ऐं असर बि इंशाल्लाह पढ़ंदासीं। हा जज़ाकल्लाह, नमाज इंशाल्लाह पढ़ंदासीं। हिकिड़ो हूंदो आहे टाइम टेबल फिक्स, अॼु जी मर्ज़ी इहा आहे त हुन टाइम टेबल ते ई जमा थियणु खपे। सम्झो, पर पोइ छो त हिकिड़ो टाइम कुशादो हूंदो आहे नमाज जो, त 15 मिंट लेट पढ़ी सघिजे थी, त अञा टाइम आहे। इन हिसाब सां आलम सगुर एमरजेंसी में अहिड़े क़िस्म जा मसइला पेश ईंदा आहिनि। सम्झो, बहरहाल हर कंहिं माण्हू जी सोच सुठी आहे, अल्लाह ताला हुनखे बरकत ॾे। जहिड़ी बीमारी ओहिड़ो इलाज। मथे में सूर आहे त पेट जो इलाज कोन थींदो, टंग में सूर आहे त नक जो इलाज कोन थींदो। जहिड़ी बीमारी हूंदी अहिड़ो इलाज थींदो। इंसान में न ॿ बीमारियूं, इन्नहु कान ज़लूमन जहूला। क़ुरान फरमाए इंसान में ॿ बीमारियूं, हिकिड़ो त हीउ ज़ालिम आहे, ॿियो त जाहिल। ज़ुल्म बि हिन में आहे त जहालत बि हिन में, ऐं इन्हनि ॿिन्हिनि बीमारियुनि जो इलाज अलाह जो क़ुरान आहे। जहिड़ी बीमारी अहिड़ो इलाज थींदो। इंसान में ज़ुल्म पियल, ज़ुल्म चइबो आहे वधू शइ खे गैर महली, जेका शइ जंहिंजे लाइ ठही आहे उनखे उते फिट न कजे, ॿी जाइ ते फिट कजे, इहो ज़ुल्म आहे। ये घड़ी कारीगरनि ठाही आहे त हिनखे ॿाह में ॿधो ऐं हिनखे पेर में थो ॿधा। माण्हू चरियो आहे बेवकूफ़, इहा घड़ी पेर जे लाइ न आहे, ॿाह जे लाइ। टोपी ठही आहे कारीगरनि त मथे में पाए ऐं गोॾे में थो पाए। माण्हू चरिया आहिनि। कोप सांसर इलाही ठहियो आहे त हिन में चांहि पियो ऐं वरी हिन में पाणी खणियो बाथरूम में थो वञे, त चरियो थियो आहे। सलवार हिन लाइ ठही आहे त हिनखे टंगनि ते पाए ऐं लाहे वरी हिनखे मथे ते थो ॿधां, पटको थो करियां। माण्हू चरियो थियो आहे। जेका शइ जिते फिट थी हुनखे उते फिट कर, इहो अदल आहे। उनखां हटंदे त ज़ुल्म आहे। हाणे जेकॾहिं जांच था करियूं त हर माण्हू ज़ुल्म में फाथो पियो आहे। तूं चवंदासीं असीं ज़ालिम कोन आहियूं। अच्छा, अलाह सी तव्हां असां सभिनि जी हिफ़ाज़त फरमाए। सम्झो, नियाणियूं लाइक़ घरनि में वेठियूं आहिनि। हलो सजण, ॿिया कम लही। नियाणी 25 सालनि जी वेठी आहे, 40 सालनि जी लाइक़ नियाणी वेठा हुजे, मथे में अछा पइजी आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5 शयुनि में देर न कजा। महिमान अची वञे त मानी खाराइण में देर न कजा, नमाज जो टाइम थी वञे त नमाज पढ़ण में देर न कजा, गुनाह थी पवे त तौबा करण में देर न कजा, मयत थी वञे त दफ़न करण में देर न कजा, नियाणी लाइक़ थिए त शादी करण में देर न कजा। माहौल ख़राब आहे, मोबाइल कम खे खड़ियो बि थी आहे। हा, मोबाइल हींअर कम लाहे छॾिया आहिनि। बेपर्दगी टाप ते आहे। जॾहिं बेपर्दा मायूं मार्केट में घुमंदियूं, पोइ नज़रूं थड़ंदियूं, पोइ दिलियूं आड़ंदियूं, दिलियूं आड़ियूं, मिसकालूं लॻियूं, नंबर सेव थिया, फ्री पैकेज ठहिया, कचहरियूं सेट थियूं, टाइम टेबल फिट थिया, प्रेमी जोड़ा निकिता, कोर्सनि में निकाह थिया, गैरत जा मसइला खड़ा थिया, ॻोठ राज पाण में विढ़िया, गोली हली वई, इज़त जे मसइलनि ते हिकिड़ा मुड़ुस मरी कब्रिस्तान में वञी पहुता, ॿिया जेलनि जे हवाले थिया। शुरूआतुनि जी बेपर्दगी खां थी हुई, जे सॼे ॻोठ खे विढ़ाए चट करे। इहो माहौल पियो हले। माण्हू ॿियनि जा अच खाए, असां पंहिंजे नियाणी जा अच खायो था। नियाणी त निमाणी आहे, उहा हया शर्म जे करे त वीचारी ख़ामोश आहे। छोकिरा त अञा बि पुट जे कंदे माउ पीउ जे अॻियां घोड़ा कंदा त मुंहिंजी शादी कराए, मुंहिंजी शादी कराए। नियाणी त कोन चवंदी, उहा त हया शर्म पई हले, उहा त दिलि जो दिलि में चवंदी अल्लाह मुंहिंजे माइटनि खे हिदायत ॾे, असां जे कॾनि था वार विझो बसि पिया हलूं। नियाणी जी हक़ अदा करण लाइ तयारी कोन ॾींदुसि, नथो ॾियां मां। नियाणी मां घर पिरे वियोसि, 8 उमिरा करे आयो आहे, मस्जिद में वेठो आहे, पहिरीं सफ़ में ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। काई ज़रूरत कोन्हे तुंहिंजे 8 उमिरनि जी, तुंहिंजे तस्वीर फेरण जी काई ज़रूरत कान्हे का। तूं ज़ुल्म करे वेठो आहीं, नियाणी जो हक़ मारे वेठो। जेको मिलावट पियो करे हुनखे ज़ालिम न चइजे। कहिड़ी शइ तव्हां छॾी आहे जंहिंमें मिलावट न आहे? अटे में मिटी, चांवरनि में भूसो, मेंदी में सीमट,
मच्छी में गुड़, खीर में पानी, गेह में डालडा आयल, ग्रीस में बटाटा, नस्वार में लिड, हर शय में मिलावट। ऐं वरी कसम खण तू मन गशफ लैस मिन्ना, रसूल फरमाए जेको धोखो तो करे मिलावट तो करे सो मोहम्मद जो उम्मती करे। ऐं वरी दुख जहिड़ी ॻाल्हि यादि हुन ते कसम तो खणे। तव्हां पिड़ी में हली ॾिसो मुस्लमान वापार पिया कनि, जानवर जा आहे पहले काई टुटल कसम खणंदो आहे, क़ुरान जो कसम, अल्लाह जो कसम, रसूल जो कसम, 50-100 जी लालच में हर कसम खणी वे तोखे ज़ालिम न चइजे। ज़ुल्म जी बाज़ार गरम आहे। ज़ुल्म जे ज़ुल्म तॾहिं ख़त्म थींदो जॾहिं मुस्लमाननि जे अंदरि उहो अख़लाक ईंदो जेको मोहम्मद मुस्तफ़ा सम्झायो। ज़ुल्म जो इलाज अख़लाक आहे ऐं अख़लाक जी तालीम क़ुरान थो ॾे। इंसान में ज़ुल्म पाए त इंसान में जहालत भी आहे। बुनियादी तरह से मां जे पेट में आयो, वल्लाहु अखरजकुम मिन बुतूनि उम्महातिकुम ला तअलमून शैआ फजअल लकुम समा वल अबसार वल अफइदा। फरमाई मां जे पेटा तू आहे तो तोखे मूं इल्म हासिल करण जा पुरज़ा ॾिना, बाक़ी मां जे पेट में तू इल्म कोन खणी आयो आहे, जाहिल आयो आहे। इल्म हासिल करण जे लाइ ज़बान, नक, अखियूं, कन, दिमाग़, चमड़ी, हिस मूं तोखे ॾेई दुनिया में रवानो कयो। जॾहिं तू दुनिया में आहे तॾहिं स्कूल, मस्जिदूं, मदरसा, किताब, कापियूं, क़ुरान, पेनूं, सब कुछ फर्नीचर, टोटल इंतजामात मुकम्मल आहिनि। तो वटि इल्म हासिल करण जा पुरज़ा बि आहिनि। पोइ बि जेकॾहिं तो पाण खे जाहिल रखियो आहे त तो पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो आयो आहे। कंहिंजो ॿिए जो ॾोह न कर। दुनिया ऐं आख़िरत जी इज़त जो दारो मदार इल्म ते आहे, जहालत ते कर। इज़त इल्म खे आहे। ये कौम हेतिरे सारी तरक़ी जे बावजूद बि जाहिल रहिजी। हलो छुटी ॻाल्हि, ॿिया त माण्हू कोन आया, पर जेके नेक नमाज़ी अॼु आया आहिनि जलसे ते उन गेट ते बीहूंदासीं। जेके बि आया आहियो लाइन करे निकिरो, दुआ कोन तूं ॿुधाए पोइ वञा। जनाज़े नमाज़ की पढ़बी आहे? जनाज़े में छा पढ़बो आहे ॿुधाए? पिणे जो जनाज़ो आहे, ॿिए कंहिंजो कोन्हे, पिणे जो आहे। अल्लाहु अकबर। मरे कुझु चप त चोर, कुझु पढ़ त सही। बाबे जो जनाज़ो अचे त पढ़े, जनाज़ो कोन सिखिया। हलो तॾहिं हलूं दुआ घुरी, फलाणो मरी वाली दुआ घुरी अचूं। हलो आया जी तॾहिं दुआ था घुरूं। छा पढ़ियो तो? हिन क़ौम अञा ताईं तॾहिं जी दुआ कान सिखी त मरी वञे हुनखे ख़त्मु करे ॾिबो। दुआ की घुरबी, कहिड़ी दुआ आहे? जनाज़ो कोन सिखी आहे, दुआ कोन सिखी आहे, त क़ौम खे जाहिल न चइजे। ये मोबाइल हींअर मार्केट में हींअर आई आहे। ये मोबाइल हाणे आई आहे त 15-16 साल 20 साल थिया आहिनि। सभिनी वरिती आहे, नंढनि वॾनि कुराड़नि, नंढड़ा ॿार हेॾा जिन खे हंकण खां पोइ तार टकण जे तरीक़े जी ख़बर कान्हे, तिन जे हथ में हेॾा मोबाइलनि वियाणे जेॾा, टच स्क्रीन, सॼो ॾींहुं फोटो पिया कढनि, कननि में एयरफोन लॻी पई आहे, रिढूं चरनि पयूं, ही वेठो आहे, उघाड़ियूं फिल्मूं, बीटियूं, ड्रामा, सभु कुझु। इहे नए नस्ल जी तरबियत पई थी। सॼो ॾींहुं कैमरा ते फोटो कढण जे हवाले घणा फोटो कढिया अथई हेसि ताईं। जेके मोबाइल वरिती अथई 500 फोटो कढिया अथई। इन 500 फोटो कढण खां पोइ तुंहिंजी इज़त वधी आहे, तुंहिंजे रोज़गार में बरकत पई आहे, तुंहिंजो प्रमोशन थियो आहे, तोखे नौकरी मिली आहे, तोखे इज़त जा 4 चंड लॻा आहिनि। 1000 फोटो कढण खां पोइ तोखे तरक़ी कहिड़ी मिली आहे? मोबाइल सिखी विया, फोटो कढण सिखी विया, मैसेज करण सिखी विया, मोटरसाइकिल हलाइण तव्हीं सिखी विया। अॼु ॾिठी तव्हां निमाज़ कान सिखी, अॼु ॾिठी तव्हां जनाज़ो कोन सिखियो, अॼु ॾिठी तव्हां दुआ करण फाते जी फाता खणी कान सिखी आहे, त पोइ क़ौम खे जाहिल न चइजे त? सिखंदो माण्हू उहा शइ जो लाचार हुजे। लाचार मोटरसाइकिल जो सिखी वियासीं, लाचार मोबाइल फोन जो सिखी वियासीं, न हे लाचार त निमाज़ जो कोन्हे, दीन जो आहे। को मुसलमान फारग जेको रोज़ानी 24 कलाक जी ज़िंदगी में हिकिड़ो कलाक कढी अल्लाह जो क़ुरान ॾे, क़ुरान खे ॾे त हुन में क़ुरान सिखंदुसि। जे सिखियल आहे त क़ुरान जो तर्जुमो पढ़ंदुसि। मुंहिंजा दोस्त, अर्श अज़ीम जो खज़ानो असां वटि मौजूदु आहे। क़ुरान मामूली ॻाल्हि कोन्हे का। मौलवी ईसा जे खीसे में लख रुपया पिया आहिनि, मौलवी ईसा परेशान आहे त आऊं चांहि किथां पिया? 20 रुपए जी चांहि आहे, लख रुपया तुंहिंजे खीसे में पिया आहिनि, परेशान आई, ॻणितियूं पियो करी, कद पैसा 20 रुपया चांहि पी, हरू भरू मथे में सूर, परेशान छो थी? तो वटि त लख रुपया पिया आहिनि, तो जहिड़ो त नादान बेवकूफ़ माण्हू दुनिया ते कोन्हे जो लख रुपए खीसे में पिया आहिनि ऐं पोइ बि हू चांहि जे लाइ परेशान हुजे। अल्लाह जे अर्श अज़ीम जो खज़ानो, रब जो साॼो हथ, क़ुरान शरीफ़ जहिड़ी दौलत असांजे घरनि में हुजे ऐं असीं परेशान हुजूं। मुंहिंजा दोस्तो, इहा क़ुरान जी बेक़दरी न आहे त ॿियो छा आहे?
कुरान जहिड़ो इलाज असां वटि मौजूदु आहे, कुरान जहिड़ो अर्श अज़ीम जो खज़ानो असां वटि मौजूदु आहे, जन्नत जी मज़बूत रस्सी आहे, अल्लाह जो साॼो हथ आहे, अर्श अज़ीम जो खज़ानो आहे। ऐं मुस्लमान कुरान जे हूंदे सूंदे परेशान आहे। फरमाई अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। फरमाई हिदायत ॻोल्हियो त कुरान में आहे। वनुनज़्ज़िलु मिनल कुरानि मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। शिफ़ा बि कुरान में आहे त रहमत बि कुरान में आहे। लक़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। फरमाई कुरान नूर कुरान में आहे। हाज़ा ज़िक्रुन मुबारकुन नज़्ज़लनाहु। फरमाई बरकत कुरान में आहे, बरकत कुरान में, शिफ़ा कुरान में, रहमत कुरान में, नूर कुरान में, हिदायत कुरान में। ऐं असीं परेशान आहियूं, बीमार आहियूं। सूरत फातिह जी तिलावत कर, हसद हसद था कनि, माण्हू कामण डो था कनि, नाज़रू नज़र था आणनि। कुल औज़ु बिरब्बिन नास, कुल औज़ु बिरब्बिल फलक जी तिलावत करे राति जो सुम्हण वारे वक़्त में हथनि ते दम करे जिस्म ते फेरे छॾियो, का शइ नुक़सान न ॾे। राति जो सुम्हो त आयतुल कुर्सी पढ़ी सुम्ही रहो, तव्हांजे जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त रब करे। सुम्हण वक़्तु तबारकल्लज़ी बियदिल मुल्क जी सूरत जी तिलावत करे छॾियो, क़बर जे अज़ाब खां महफ़ूज़ थी वञो। जेकॾहिं अबू अमा मरी विया आहिनि, ख़त्म ॾियण था चओ त 3 दफ़ा सूरत कुल वल्लाह पढ़ी बख़्श करियो, पूरे क़ुरान जे ख़त्म जो सवाबु मिले। जे भाइयों त कुफ्र जी मौत खां बचो, ईमान ते मौत नसीब थिए त कुल या अय्युहल काफ़िरून जी तिलावत करियो। जेकॾहिं दुश्मन घणा आहिनि, खतरो मथां नुक़सान पहुचाईं, इन्ना अतैनाकल कौसर जी तिलावत कर। जेकॾहिं चाहिए थो त आउं ग़रीब आहियां, मिस्कीन आहियां, शाहूकार थियां त सूरत वाक़िअ जी तिलावत कर। के वॾे रेट कर्ज़ी थी वई त कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क जी तिलावत कर। जेकॾहिं कूड़े केस में फाथो आहीं त ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन जी तिलावत कर। शादी नथी मिले, रब्बि हबली मिनस सालिहीन जी तिलावत कर। जेकॾहिं औलाद नथो ॾिजे, रब्बि ला तज़रनी, जेकॾहिं शादी नथी मिले त इहा आयत पढ़, रब्बि ला तज़रनी फर्दम व अंत खैरुल वारिसीन। जेकॾहिं औलाद नथो मिले त रब्बि हबली मिनस सालिहीन जी तिलावत कर, त रब तोखे नेक साले औलाद नसीब फरमाए। पर जे अञा बि हिमत करे सूरत यासीन जी तिलावत करे छॾी सुबुह जो, त रसूल तो फरमाए त सॼे ॾींहं जा मसइला रब आसान करे छॾे। पर जेकॾहिं सूरत यासीन जी तिलावत करी त हिकिड़ी सूरत जे तिलावत सां 10 ख़तमनि जो सवाबु मिले। हा, हे एॾो सारो क़ुरान शरीफ़ जी दौलत असां मुस्लमान था थी परेशान आहियूं। हे मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं चाहियो था त असांजी ज़िंदगी में इनकलाब अचे त उहो क़ुरान सां ईंदो, जदीद तालीम सां न ईंदो। जदीद तालीम वारा बेरोज़गार आहिनि। हलो घोटकी में, बने आकिल में, मैट्रिक वारा, इंटर वारा, BA वारा। हिकिड़े पठाण खां पुछूं त घणा पुट थी? 4। की छा पढ़िया आहिनि? की हिकिड़ो डॉक्टर आहे। अच्छा, ॿियो? की हुन LLB कई आहे। चई टियों की 3 BA कई आहे। की चौथों? की चौथों चोर आहे, चोरी कंदो आहे। अरे माण्हू पठाण खे न चोर खे घर मां कढी छॾ, इहो तो ख़बर कंदो की इहो ई त कमाए थो जॾहिं आऊं तो खां। हो त टई बेरोज़गार आहिनि, डिग्रियुनि वारा बेरोज़गार आहिनि, को बि मौलवी बेरोज़गार कोन्हे। क़ुरान जो हाफ़िज़ जे आलिम जे बेरोज़गार हुजे, सवाल ई कोन थो पैदा थिए। हा, हुनजा लक्षण बुरा हूंदा, पेची खणो स्पीड ब्रेकर ते बीठो हूंदो, हुनजा पंहिंजा लक्षण ख़राब हूंदा, वरना क़ुरान जो हाफ़िज़ हुजे, आलिम हुजे, बेरोज़गार हुजे, सवाल ई कोन थो पैदा थिए। मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं चाहियो था दुनिया जी आख़िर जी इज़त मिले त तव्हांखे उहा अल्लाह जे क़ुरान में मिलंदी। हा, क़ुरान खे छाती सां लॻायो, बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, मदरसनि सां तावन करियो। साईं अब्दुल करीम बेसरी वारा फरमाईंदा हुआ त माण्हुनि मदरसे क़ुरान खे बाज़ारनि मां कढी छॾियो, ओताकनि मां कढी छॾियो, बंगलनि मां क़ुरान ॾियो, सरकारी ऑफिसनि मां क़ुरान ॾियो, असेंबली हालनि मां क़ुरान खे कढी छॾियो, थाणनि मां क़ुरान वियो हलियो। जीअं नांग खे लछू खणी माण्हू फिरी अचे, पोइ नांग भॼी ॿिर में पंहिंजी जान बचाईंदो आहे, तॾहिं क़ुरान खे जितां किथां माण्हुनि नेकाली ॾेई कढी छॾियो आहे। हाणे क़ुरान पंहिंजी जान बचाई आहे मस्जिद ऐं मदरसे में, पर गवर्नमेंट हुनखे मस्जिद ऐं मदरसे में बर्दाश्त करण लाइ तयारु कान्हे का। चवे थी त मदरसा बंदि करियो, कॉलेज हुजनि, यूनिवर्सिटी हुजनि, जैमखाना हुजनि, गुत्ता हुजनि, हीरा मंडी हुजे, अयाशी जा अड्डा हुजनि, धंधो इहो सभु कुझु हुजे, पर मदरसा न हुजनि। मुंहिंजा दोस्त, हिन दौर जे अंदरि जंहिं दौर में असां गुज़रूं पिया, तव्हां ऐं असां सभु इहो अहद करियूं त इंशा अल्लाह ताला बच्चनि खे बि क़ुरान पढ़ाईंदासीं ऐं मदरसनि जे मामले में उलमा जो साथ ॾींदासीं। जेसि ताईं आलिमन हूंदा तेसि ताईं क़ुरान जी तालीम हलंदी रहंदी। जेसि ताईं क़ुरान हूंदो तेसि ताईं आलिम बि हूंदा, तेसि ताईं क़ुरान जा हाफ़िज़ बि हूंदा। इहो ख़्यालु न करियो त असांजे मदरसनि जी काई रिज़ल्ट कान्हे का। असांजे मदरसनि जी वॾी रिज़ल्ट आहे। मौलवी पिननि था, कणक था पिननि, बसर था पिननि, नवाज़ शरीफ़ पिनंदो थो अचे, हुनखे नथा ॾियो। नवाज़ शरीफ़ पिनीअ जे अमेरिका खे तॾहिं तव्हांजो मुल्क आहे। ज़रदारी पिनी ईंदो तॾहिं तव्हांजो मुल्क हलंदो। ज़रदारी पिने त जाइज़ आहे, नवाज़ शरीफ़ पिने त जाइज़ आहे, काइमली साहब पिने त जाइज़ आहे, बाक़ी असां अधु मण कणक जो वरितो त घरु था ॾियूं। सॼो मुल्क ई पिननि जो आहे। हिकिड़े टंगे अहिड़े मुल्क में माण्हू वञे, हिकिड़ी टंग हुजे त ॿी टंग वारा कोई रखिजे, ई मुल्क ई पिननि जो आहे त 17 वज़ीर पिनंदा था वठनि। असां जेकॾहिं कणक पिनी त जाती पियो, पर जेकॾहिं असां कणक ऐं बसर पिनी त असां तव्हांखे रिज़ल्ट बि ॾिनी आहे। असां कहिड़ी रिज़ल्ट ॾिनी आहे?
12 सालनि जो छोकिरो आहे ब्यारो मसले ते तरावी नमाज़ में सॼो ॻोठ हुनजे पोयां बि 500 माण्हुनि जे पोयां बि कान नंढड़ो मासूम छोकिरो मसले ते बीठो आहे। अल्लाहु अकबर अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन वठी जो शुरू थियो ते सॼे ॻोठ खे 30 सिपर अल्लाह जे क़ुर जा पढ़ी ॿुधाई। सॼी सिंध में हिकिड़ो माण्हू पेश करियो जेको भिटाई जे रिसाले जो हाफ़िज़ हुजे। सॼे दुनिया में हिकिड़ो वाणियूं पेश करियो जेको गीता जो यादि हाफ़िज़ हुजे। न जवाब डबल थी वियो। इंजील जो तौरेत जो ज़बूर जो हिकिड़ो हाफ़िज़ पूरी दुनिया खे चलंदा नथा पेश करे सघनि। गवर्नमेंट जंहिं तालीम ते अरबों रुपया ख़र्च पे करे उनखे गुज़ारिश आहे त अहिड़ो शागिर्द वठी अचो जेको 10 जे अंग्रेजी जो यादि हाफ़िज़ हुजे, जेको बायोलॉजी फिजिक्स ऐं केमिस्ट्री जो यादि हाफ़िज़ हुजे। निभागा नर थोड़ा कापी करे पास थींदा ठुठो तो अचनि 1 ॾूं 2 5 टिंडू 13 मको मदीनो हिंदुस्तान में पर ही पटका वधी आया। इन्हनि जी रिज़ल्ट टुपल जीरो आहे। असांजी रिज़ल्ट हाई लेवल जी आहे। हिन वक़्तु दुनिया जे अंदरि कंहिं किताब जा हाफ़िज़ कोन्हे जेकॾहिं हाफ़िज़ आहिनि त अल्लाह जे क़ुर जा आहिनि। हिकिड़े आलिम जी ज़बान खां मूं ॿुधो अल्लाह बहितर थो ॼाणे क़ुर जा हाफ़िज़ लख न हज़ार न लख न करोड़। हाँ हिन वक़्तु पूरी दुनिया जे सर्वे मुताबिक़ हिकु रिपोर्ट मुताबिक़ हिन वक़्तु दुनिया में 3 करोड़ इंसान पूरी दुनिया में क़ुर जा यादि हाफ़िज़ मौजूद आहिनि। इहा मदरसनि जी महिनत आहे। गवर्नमेंट चाहे त मदरसा बंदि कंदासीं। पाकिस्तान में असांजा 36,000 मदरसा आहिनि। लाखे शागिर्द हुन में पढ़नि था। वॾो असांजो नेटवर्क आहे। मदरसा ईअं बंदि नथा थी सघनि। अल्हम्दुलिल्लाह काइदे जमीयत मौलाना फज़ल रहमान साहब असेंबली में शेर वांगुरु गजे थो। हाँ शुक्र करे न 5 मौलवी असेंबली में वेठा आहिनि न त पाकिस्तान खे पचका वधाए छॾींदा। पाकिस्तान में अहिड़ा बिल था पास थियनि जहिड़ो बिल कल्ह पास थियो आहे पंजाब असेंबली में। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, उलमाए हक उलमाए देवबंद, उलमाए हक उलमाए देवबंद। नारे तकबीर। असेंबली मेंबर जेके चूंडजी विया आहिनि असेंबली में वेठा आहिनि त कहिड़ा बिल पास कनि। पंजाब असेंबली बिल पास कयो आहे त औरतनि खे जेके ज़ाल खे जेके मुड़ुस अड़े चई त बि घर खां निकरी। माईअनि खे गवर्नमेंट जे तरफ़ खां डिजिटल घड़ियूं मिलंदियूं। माई घड़ी ॿधंदी डिजिटल। पोइ घर में मुड़ुस ज़ाल जेकी कुझु ॻाल्हाइनि था ॿोलाइनि था विढ़नि था छा था कनि मानी था खाइनि बाथरूम में था वञनि वग़ैरह वग़ैरह सभु कुझु डिजिटल घड़ी गवर्नमेंट खे ॿुधाईंदी। समझो था मौलाना फज़ल रहमान मैदान ते आयो आहे त ग़लति आहे। हा मौलाना फज़ल रहमान मैदान ते अची वियो आहे ग़लति आहे। जेकॾहिं तूं औरतनि खे एतिरी छुड़वागी तॾहिं मौलाना बयान ॾिनो आहे त हाणे मूंखे ख़बर पई त पंजाब जो वज़ीर आला न आहे माईअ जो ख़ात्मे आला आहे। रन जा नौकर थी माईअ खे एतिरी छूट था ॾियो। जेकॾहिं तव्हां ईअं था करियो त मौलाना फज़ल रहमान चयोसीं मर्दनि जे हक़नि जी जंग लड़ंदासीं। अहिड़ा बिल था पास थी त पाकिस्तान में नर खे नर सां शादी करण जी मोकल मिले। अहिड़ा बिल था असेंबली माण्हू पेश कनि। इन जाइ ते 21 तरमीम जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करण वारो इस्लाम दुश्मन बिलनि खे रद्द करण वारो पटके ऐं ॾाढ़ी जे तहफ़ुज़ जी जंग वेहण वारो मस्जिद ऐं मदरसनि जे तहफ़ुज़ जी जंग वेहण वारो हिन वक़्तु असेंबली में जेकॾहिं वेठो आहे त मौलाना फज़ल रहमान वेठो आहे। मौलाना फज़ल रहमान साहब हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो जंहिंखे पाकिस्तान न पूरी दुनिया जे मुफ्ती आलिमनि बुज़ुर्गनि वलियनि शेखुल हदीसनि जय्यद आलिमनि ऐं कारियनि जो एतमाद हासिल आहे। यो दलील आहे हिन वक़्त जो कामिल वली जेकॾहिं आहे त मौलाना फज़ल रहमान। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत हज़रत मौलाना फज़ल रहमान, कायदे जमीयत हज़रत मौलाना फज़ल रहमान। नारे तकबीर। जेकॾहिं मदरसनि जे ख़िलाफ़ गवर्नमेंट सख़्त क़दम कयो त मौलाना फज़ल रहमान जी क़यादत में इंशाअल्लाह ताला असीं क़ुर शरीफ़ जे तहफ़ुज़ जी जंग लड़ंदासीं। कुझु दोस्त मौलाना फज़ल रहमान ते कावड़िया वेठा आहिनि। मौलाना फज़ल ईअं हारून रशीद वक़्त जो बादशाह हारून रशीद वज़ीर वज़रा वॾो जुलूस वठी अची बाज़ार खां गुज़रियो। हटो बचो परे थियो बादशाह पियो अचे बादशाह पियो अचे बादशाह पियो अचे नारा पिया लॻनि। भंगी हिकिड़ो घर वेठो पंहिंजे ज़ाल सां वेठे कचहरी कई। सो जॾहिं न मौलाना फज़ल पंहिंजो हुनजो आवाज़ ॿुधई बादशाह जे सवारियुनि जा तॾहिं भंगी पंहिंजे ज़ाल खे छा थो चवे। ही जॾहिं खां वठी हारून रशीद वक़्त जो बादशाह थियो आहे उन टाइम खां वठी हारून रशीद जी क़ीमत मुंहिंजे नज़र में किरी वई आहे। हिकिड़ो भंगी ज़ाल खे पियो चवे त हारून रशीद जी क़ीमत मुंहिंजे नज़र मां किरी वई आहे। तॾहिं ज़ाल जो पास चढ़ी चइबो आहे पंज वटि बादशाह तुंहिंजे नज़र मां किरी वियो तूं त भंगी आई। मौलाना फज़ल रहमान जी
देवबंद जा बुजुर्ग सलामी तादीन मौलाना फजल रहमान जी क्या के सऊदी अरब जा मुफ्ती सलाम ता कन तू जगह कावजी दे तो परवाह करी है हारून रशीद दे बक्कण वारो भंगी उन जी काई वैल्यू कोने मौलाना फजल रहमान ते बकवास करण जी काई वैल्यू कोने का पाकिस्तान जे करोड़े अवाम जो ते एतमाद अब्दुल कदीर साइंसदान जे एटम बम ठायो हो उन बयान दिनो त पाकिस्तान के एटम बम जेतरी जरूरत कने जेतरी पाकिस्तान के मौलाना फजल रहमान जी जरूरत आजाद करो दे इंशाअल्लाह ताला कुरान जे मदरसन जे तहफ़्फ़ुज़ जी जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म ते जंग लड़ंदासीं हां असां वटि लठ वारी बंदूक वारी सियासत न आहे असां पंहिंजे कायदीन बुजुर्गनि जे सॾ जो इंतज़ार कंदासीं ॿियो तव्हां खां मुतालबो वठण थो चाहियां सोचे सम्झी जवाब ॾिजो जंहिंमें हिमत हुजे सो जवाब ॾे ऐं जेको वाइदो करे सो मुड़साणू करे असांजे सिंध जो हीरो अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरे के बेदर्दी सां मस्जिद में शहीद कयो वियो उनजा कातिल जेल में हुकूमत उन्हनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण पई चाहे उन्हनि जे कातिलनि खे बचाइण पई चाहे असां जमीयत उलमा इस्लाम जा गैरतमंद कारकुन इहो वचन कयो आहे ऐं अॼु बि वचन था कयूं त जेकॾहिं हेॾा ॾिसो सलमान तहसीर जे कातिल खे फांसी ॾेई छॾियूं बाक़ी डॉक्टर खालिद जी तव्हां काई अहमियत कोन्हे को पर ये तव्हां मारे छॾियो तव्हां सुख जो साह नहीं खणंदा नथा खणी सघो जेकॾहिं डॉक्टर खालिद महमूद शहीद रहमतुल्लाह अलैह जे कातिलनि खे गवर्नमेंट सज़ा न ॾिनी पंहिंजे अंजाम ताईं न पहुचायो त इंशाअल्लाह ताला डॉक्टर साहब जे पुट राशिद महमूद जे हिकिड़ी सॾ ते हिकिड़ी काल ते लबैक चई ए जोधा जान मुजाहिद मैदान ते ईंदा वॾो समुंड पकड़ंदो ऐं सिंध गवर्नमेंट इन्हनि मुजाहिदनि जी दॿ झले न सघंदी जेके तन मन धन जी बाज़ी लॻाइण चाहिनि शहीद जे खून सां वचन कनि उहे हथ मथे खणी वाइदो कनि त नारे तकबीर अल्लामा शहीद जे कातिलन ते जिंदगी रही मुलाकात बाकी व आखिर दावाना वल्हम्दुलिल्लाह।